ब्रेकिंग न्यूज़। सिंध जे मज़लूम अवाम जो आवाज़ छो पिया उथारियो। सीनियर सहाफ़ी क़ादिर चांडियो जो पीउ पुलिस खंबे वई। मां आहियां सिंध जी न्याणी सिन्नाज़। सिंध जे ॾुतड़ियल अवाम जे मसइलनि जो आवाज़ आला इदारनि ताईं पहुचाइण वॾो कसूर बणिजी वियो आहे। सिंध जे सीनियर सहाफ़ी क़ादिर चांडियो जे पीउ खे KN शाह पुलिस बिना जवाज़ खंबे गुम करे छॾियो आहे। ॿिए पासे क़ादिर चांडियो लाइव अची पुलिस जे कारे करतूतनि जे बयान कंदे पीउ जे खंबे गुम करण वारे अमल जी तरदीद कंदे सॼी सिंध खां मदद जी घुर करे वरिती आहे। लाइव में क़ादिर चांडियो KN शाह जे SHO अकबर चन्ना ऐं SSP दादू इरफान समूह खे फ़ोन कंदो रहियो, जॾहिं त पुलिस अमलदारनि तरफ़ां फ़ोन अटेंड न कयो। क़ादिर चांडियो वधीक ॿुधायो त मुंहिंजे बाबा खे मूंखे हसाइण लाइ पुलिस खंबे गुम करे छॾियो आहे।